अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों ओठो ऐं कमाल खान साकिब खान जी तरफ़ दोस्ती जो हथ वधाईंदा ऐं उन सां दोस्ती रखंदा ऐं उन सां हाणे ॻाल्हि दरगुज़र करण लाइ तयारु हूंदा। दोस्तों रबन अॻे एपिसोड में वारिस ऐं मीरा खे आज़ादु करे ईंदो ऐं पोइ उन्हनि खे टांडा ॾींदो हाकिम खान ऐं ओठे वारनि खे ऐं मायूसू लछणी अब्बास वारनि खे बेवकूफ़ कंदी ऐं मायूसू लछणी शादी करण लाइ इन्हनि सां हा कंदी ऐं हाकिम खान ऐं कमाल खान ऐं ओठो सोचींदा गफ़ार खान जे बारे में ऐं उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां गफ़ार खान खे मारियूं ऐं गफ़ार खान हाणे वारिस ऐं मीरा खे आज़ादु करे हाणे इन्हनि खे टांडा ॾींदो ऐं इन्हनि जे मथां हाणे गोलियूं हणाईंदो। हाणे कंहिंखे बख़्श गफ़ार खान कोन कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।